एक ॿिए सां मोहबत करण वारा इंसान जॾहिं व्हाट्सएप ते उन्हनि जी लड़ाई थी वेंदी आहे न त हिकिड़े जे दिमाग़ में शैतान इब्लीस दाख़िल थी वेंदो आहे। पोइ उन झगड़े में छा थींदो आहे? व्हाट्सएप तां ब्लॉक करे छॾींदा। अॻिलो इंसान जेको आशिक़ आहे उहो ॾिसी ॾिसी मरी वेंदो, सोचे सोचे मरी वेंदो। महबूब अगर आशिक़ के साम्हूं ईअं गोली सीने वारी हणेसि न, उहो उनखे ईज़ा न थींदो आहे। जेको व्हाट्सएप ब्लॉक कई न, सम्झो उनखे तूं फतकायो, पर रब जी ज़ात जो कसम वॾो गुनाह अथव, वॾो गुनाह अथव। आशिक़नि खे ब्लॉक न कबो आहे। आशिक़नि खे जेके इहे मनूस पंहिंजा आवाज़ ॿुधाया अथव न, उहे उन्हनि खे ॿुधायो त कुझु सुकून वठनि। अल्लाह जो कसम सुकून मिलंदो आहे उन्हनि खे। तव्हां इहा मनूस वारा आवाज़ कढी जेके ॻाल्हाईंदा आहियो न आशिक़नि सां, उन्हनि खे सुकून मिलंदो। हक़ सच आहे, भला चिड़ लॻई त ॾिजांइ कमेंट्स में घटि वधीक जो लेटर छा कंदो मां। व्हाट्सएप तां ब्लॉक न कंदा कयो। ब्लॉक इंसान खे वॾी अज़ियत ॾींदो आहे, ज़हनी मरीज़ बणाए छॾींदो आहे, टार्चर ॾींदो आहे। अल्लाह जो कसम उन जी दिलि मां तूं लही वेंदे। पर यादि रखजांइ, जंहिं वक़्त में वरी तूं उनखे व्हाट्सएप ते तलाश कंदे न त उहो शख़्स वरी चेंज नज़र ईंदे। तंहिंजे करे इहा रही खई मोहबत बि जेका हलेव थी न आशिक़नि में, हिकु त क्रीमनि जे ज़रिए ते पाण खे ठाहियो था, ॿियो वरी नमूना आशिक़नि सां वॾा ईअं साम्हूं अचे थी। अल्लाह जो कसम ईअं तओ घुमाए मुंहं ते न कंदा कयो इहा आशिक़नि सां हरकतूं। अल्लाह जो कसम न कंदा, गुनाह अथव वॾो। मिड़ा इहो मनूस जेको आवाज़ कढी तव्हां आशिक़नि सां ॻाल्हायो था न, इहो मोकारो कयो, उनखे दिलि खे राहत मिलंदी, सुकून मिलंदो।